जो हिकु सबबु गुसल खाने में पेशाब करण सां वसवसा पैदा थींदा आहिनि। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुग़फ़ल रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूल करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन खां मना फ़रमायो त को शख़्स गुसल खाने में पेशाब करे ऐं फ़रमायूं बेशक आम तौर ते उन सां वसवसा पैदा थींदा आहिनि। यानी नलको आहे, इहो बि गुसल खानो आहे न, ईअं सम्झो, या मोटर लॻल हूंदो आहे, उन ते हदु ठहियलु हूंदो आहे त हिते असां विझंदासीं, जेकॾहिं उते बि असां पेशाब कयूं त इहो मुनासिबु न आहे। यानी हिकिड़ो मिसाल गुसल खानो आहे, जीअं बाथरूम आहे, बाथरूम में असां पेशाब था कयूं त इहो हिकिड़ो बाथरूम थी वियो। जेकॾहिं असां इन में नियत आहे इन जी त असां गॾु में था कयूं, विझंदासीं बि इते ऐं पेशाब बि इते कंदासीं, त पोइ उहो इन में को हर्ज न आहे। बाक़ी जेकॾहिं गुसल खानो अलॻि आहे त उन में पेशाब न करणु घुरिजे, इन जे लाइ मसइला पैदा थींदा आहिनि, वसवसा पैदा थींदा आहिनि।